मां थोड़ा नंढड़ा जुमला खणी आई आहियां जंहिंमें तव्हांखे हिन ते तफ़सील ते ॿुधायो आहे जेके हिकिड़ा मज़ाक़ त आहिनि पर हिकिड़ी रियलिटीअ जी तरफ़ बि असांखे वठी था वञनि। मिसाल उहो चए थी त हिन खां सुवाल पुछियो वियो त अगरि नारीअ जो वजूद न हुजे हा त जवाब में थी चए त बदकारी शायदि पोइ बि हुजे हा। पुछियो वियुसि त औरत जी मोहबत जो अंजाम, मुर्कंदे चयईं त आगाज़ अदाकारी, विच रियाकारी ऐं अंजाम कारोकारी। हिकु इंटरव्यू में चवे थी त मूंखां चङाई मूंखां सरदर्द थी वेंदी आहे, बाक़ी बुराई मां पंहिंजे जवाबदारी ते पाण कंदी आहियां। कंहिं पुछियुसि त मोहबत में ख़ुशीअ बदिरां गम छो थो मिले, पंहिंजे मुनफरद अंदाज़ में चयईं ठलो गम किथे थुक बुझो, मार मोचड़ो ऐं जुदा थो मिले। अहिड़ियूं थियूं ॻाल्हियूं पुछी अदा। कंहिं पुछियुसि त मर्द कॾहिं क़ाबिले रहम थींदो आहे, वराणियईं त जॾहिं अञा माउ जे पेट में हूंदो आहे ओॾी महिल क़ाबिले रहम थींदो आहे। अदी नज़ीर नाज़ हिकु दफ़ो पुछियुसि त सभ खां कूड़ो रिश्तो कंहिंजो आहे, हिकदमि वराणियईं त ज़ाल मुड़ुस जो। ऐं सभ खां सचो रिश्तो चई माउ ऐं औलाद जो। केरनि सां हर वक़्तु मूड में हूंदी हुई ऐं उहा तख़लीक़ी ऐं पुरमिज़ाज जुमलनि ॻाल्हाइण लाइ हर वक़्तु शगुफ़्ता रहंदी हुई। हिकिड़ो ही बि ॾाढो मज़ेदार जुमिलो अथसि जो कहाणीअ मां खयो अथमांसि। चए थी मर्द खे औरत अॻियां हमेशह गोभीअ जो गुल हुअणु घुरिजे, पर वीचारो गोभी बि थी न सघियो, रुगो गुल ई रहियो। मुंहिंजो मतिलबु आहे जे बती गुल थी वेंदी आहे, माना मौजूद ई कोन हूंदो आहे। तारिक आलम अबड़े जे किताब रात शांत ऐं सोचूं जे महाग में तारिक आलम लाइ पंहिंजे तंज़िया जुमलनि में लिखे थी तारिक धाड़ियल थी त न सघियो पर हू अदीब ई रहिजी वियो, अदब में बि हाय घोड़ा कंदो रहिजी वियो। अॻिते हले लिखे थी त तारिक जे हिलाली वजूद में मूं हिकु हरामी ॿार ॾिठो आहे। अहिड़ा वॾा वॾा लफ़्ज़ राइटरनि जे लाइ ऐं अहिड़ो मज़ाया अंदाज़ में। हिकु जाइ ते अयाज़ लतीफ़ अली जे लाइ लिखे थी त तहरीर तोड़े अंदाज़े बयान में ख़बर नथी पए त केरु कंहिंजो पीउ आहे, अयाज़ पीउ आहे रसूल बख्श फलीजे जो या रसूल बख्श फली जो पीउ आहे अयाज़ जो। मतिलबु त अहिड़ा अकी चार जुमिला आहिनि जेके कहाणियुनि में हर हंधि मिलनि था। सफ़रनामे ते बि घणो कुझु लिखियलु हो पर जीअं त वक़्त जी जेका आहे सा नोयत अहिड़ी आहे इन करे बसि मां एतिरो ई पढ़ी पंहिंजी जाइ